अस्सलाम वालेकुम दोस्तों, ही एक रेड़ी वारो मज़दूर आहे जेको बैलाणीअ खां ईंदो आहे हिते अची फ्रूट खपाईंदो आहे। अचो त हिन खां पुछूं हिन जो छा चवणु आहे। जी बाबा कीअं आयो आहे? बाबा हेॾे अचां डेली ईंदो आहे हिते मंदर सेवा जेको ऊंधाई लॻी पई आहे। मदर हिते सेवा? ॿ माण्हू आया मूंखे चंबा बि आणिया तक़रीबन घणा 12-13 हज़ार। ॿ माण्हू हुया ॿ माण्हू? औज़ारनि जा। हा ऐं चंबा बि आणिया, हा। फ्रूट बि खाधो आहे ऐं पैसा बि मूंखां कसी NIC बि हुन हर शइ हुन में बि हुई मुंहिंजी। हा सभु कुझु हो? हा बाबा जीअं तव्हां मदद कयो मुंहिंजे ग़रीबनि जी। अच्छा, ॿ माण्हू हुया? हा तोखे बिहारियनि छा मदर सेवा ते? हा बिहार जेके ईअं वञनि पिया बाबा अच्छा। शहर वारी साइड खां, शहर वारी तरफ़ वञनि पिया? शहर वारी साइड खां वञनि पिया हेॾे। अच्छा, हा तोखे हुते मदरसे जे परियां पासे वकड़ हा। खां बिहारियनि? हा छा पिया चवनि त? बाबा ये फ्रूट कीअं आहे? हा मां बाबा 300 रुपए किलो आहे। अच्छा जो महांगो मां महांगो न 10-20 रुपए रोज़ी आहे। हा पोइ ॿ टे चंबा बि हणई, हा। पैसा बि खसई ऐं फ्रूट बि खणी आहे। हा दोस्तो, महिरबानी बि मदद कयो तव्हां। दोस्तो ही ॾिसो तव्हां हिन जा वीचार ॿुधा। हिन फ्रूट वारे जो चवणु आहे त छा आहे नालो, मां शहर में फ्रूट खपाए